अस्सलाम वालेकुम दोस्तों, फाइनली साईं गाड़ी सिलेक्ट थी वई आहे। गाड़ी पसंदि अची वई आहे। उहा गाड़ी खणण आया आहियूं ऐं पंहिंजी गाड़ी खे अलविदा चवंदासीं। हितां नई गाड़ी खणंदासीं। ओए आहे साईं, ओए 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 अचे थी पई टेस्ट ड्राइव लाइ। इहा गाड़ी सिलेक्ट कई आहे। ॾिसो माशाल्लाह, शेयर कंदा हलो अदा शेयर। इहा गाड़ी बसि अचो त टेस्ट ड्राइव तव्हांखे ॾेखारियां। बाक़ी हे साईं मंडी गार्डन जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदो। अदा जीअं तव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहंनि खां गाॾी ॻोल्हियूं था पिया ऐं हिन गाॾी खे ॾेई करे ॿी गाॾी वठण जो इरादो कयो आहे। त भाउ मुंहिंजा गाॾी ऑनलाइन पाण ॻोल्हे विया आहियूं ऐं बसि हाणे वञूं था। रिज़र्व करे छॾी आहे, होल्ड करे छॾी आहे ऐं वञूं था पिया हीअ गाॾी ॾेई ॿी गाॾी वठूं था, नई गाॾी। त हीअ बि साईं माशाल्लाह बहितरीनु आहे, पर हिन जा छा आहे त हिन में अदा सेंसर्स वग़ैरह जो थोरो अचे थो पियो ऐं कंहिं महिल हीअ मसइलो करे थी पई त मसइलो वधीक न थिए या वधीक ख़र्च में न अचूं। हीअ गाॾी ॾेई करे ॿी गाॾी वठूं था अदा। उहा बि अहिड़ी आहे, हिन में साईं सनरूफ अथसि, पर थोरो नई गाॾी जेका आहे उन खे पेनोरामिक आहे। उन जी माना पोइ सीटां बि सॼो पूरी छत जी छत सनरूफ थी वेंदी आहे साईं। ॾेखारींदासीं, बसि पूरी वीडियो ॾिसो त मज़ो अची वेंदव। ऐं हिन जी क़ीमत हिते साईं $38,000 लॻी आहे। उहा आहे 40 ताईं मिली थी वञे। 1000-2000 डीलर बि रखंदो आहे, हक़ आहे हुनजो। पैसा जेको इन्वेस्ट करे थो साईं उहो कमाईंदो बि हिन ते। त भाउ मुंहिंजा अचो त हलूं था, पर अॻिते वधण अॻ में हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश शेयर अदा। उन में कंजूसी न कयो। मूंखे ख़बर आहे तव्हां कंजूस न आहियो ऐं एतिरो शेयर कंदा आहियो, त हिन वीडियो खे बि शेयर करे छॾिजो, महिरबानी थींदी। असां बसि पंहिंजे प्यारे भाउ इनामुल्ला भुट्टो जो इंतज़ारु कयूं था। उहो अची वियो आहे साईं। ऐं तव्हांखे अमेरिका ॾिसणी आहे, इहो साईं मांखां वधीक ट्रैवलर अथव, मांखां वधीक सुठियूं वीडियोज़ एडिट कंदो आहे। यूट्यूब ते इमी वीलॉग्स EMI हा VLOGS इमी वीलॉग्स। बसि साईं गराज बंदि थिए थो पियो। हे साईं अची वियो आहे इनामुल्ला भुट्टो। जीअं तव्हांखे चवंदो आहियां त पंहिंजे भाउ भेणनि जा फैमिली जा ॿांह ॿेली थियो। मुंहिंजी ताक़त साईं मुंहिंजी फैमिली आहे, ॿियो कोई बि न आहे। ऐं रब जी महिरबानी आहे, नंढे लाइ बि गॾु हुयो, हिते बि गॾु आहे। मिड़े दोस्त चवंदा आहिनि मुस्कुराईंदो न आहे, सीरियस हूंदो आहे। छो भला? नेचर ईअं न आहे, चेहरे ते मुस्कुराहट ज़रूरी आहे। बसि साईं हर कंहिंजी पंहिंजी तबियत हूंदी आहे। असां आहियूं निर्जा, हे वरी थोरो हसास तबियत जो आहे असांजो भाउ। ऐं हिन जे ई मशवरे ते साईं अॻ में न त मां ॿी गाॾी SUV में ई जीअं ट्यूशन वग़ैरह आहे या RAV4 वग़ैरह उहा फाइनल कईसीं, पर हिन चयो न साईं गाॾी वठो त 7 सीटर वठो, जीअं फैमिली पूरी हिक ई ट्रिप में अचे, ॿ गाॾियूं न कढणियूं पइनि। इन जी सलाह खे असां साईं ऑनर कयोसीं ऐं असां हाणे सिलेक्ट कई आहे 7 सीटर। त हाणे उहा वञूं था पिक करणु। बाक़ी मौसम साईं सीउ लॻो पियो आहे ऐं टाइम साईं ॾींहुं माना मंझंदि हलूं था साईं सफ़ा। पोइ हिन जी जेका नंबर प्लेट आहे पंहिंजी कस्टम, उहा हुन नई गाॾी ते हणाईंदासीं। हीअ नंबर प्लेट पाण खे वापसि मिली वेंदी न। पैसा न वधंदा, उहा पंहिंजी 5 सालनि लाइ वरितल आहे न। उहा ॿियो कोई वठी बि नथो सघे, उहा पाण जे नाले ते ई आहे। भई चओ नंबर प्लेट लाइ हिन ते हणंदासीं, पर टैक्सिस DMV वञी करे अपडेट कराईंदासीं। त भाउ उहा नंबर प्लेट उहा जॾहिं हफ़्ते 15 ॾींहंनि खां न ईंदी न, उहा ॾेई हिन ते छड़ो टैक्सिस डिपार्टमेंट ट्रांसपोर्टेशन ॾे वञी करे उहा अपडेट कराईंदासीं बसि।
जेका डेलस न डेंटन डाउनटाउन में आहे मिकनी स्ट्रीट ते। बाक़ी दोस्तों मौसम हिन वक़्तु हिकारी रंग कुदरती साईं, फॉल जा कलर्स खिज़ा हेठा वरी इहे सुकी छड़ी वेंदा सावन मां हेठा बस साईं कुदरत जा रंग आहिनि। बस जेके नवां दोस्त ॿुधाइनि साईं गाॾी पसंदि करे छॾी आहे, इनामुल्ला साहब बि अप्रूव करे छॾियो, हाणे हलूं था पिया शोरूम ते। अदा इन गाॾी खे ॾींदासीं, हीअ गाॾी साईं माशाल्लाह V8 जिन, एवरेज अथसि 15-16 माइल्स पर गैलन, ऐं 1 गैलन में 4.5 लीटर हूंदो आहे, माना फी लीटर 2 या 3 किलोमीटर ॾींदी आहे त हीअ। पर हिन जी साईं सेंसिस में थोरो आहे ऊंच नीच, कंहिंमहिल खंघि खुड़क कंदी आहे, इन खां पहिरियों त वधीक खंघि खुड़क थिएसि त बाईपास कयो हिनखे। बसि दोस्तो हलियल आहे शोरूम ॾे, अहिड़ा नज़ारा हे साईं, हरियाली ढंढ पूरी ॿेलो खातो। हाणे सियारे जे करे वण ककड़ा थी विया आहिनि साईं, ऊन्हारे में त सरसब्ज़ शादाब हलियल आहे। दोस्तो शेयर कंदा हलो अदा, जेके नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त शेयर। बाक़ी साईं 120 जी स्पीड में हिन गाॾी में त ख़बर ई न पवंदी आहे 120 हले थी या न। हे ढंढ जा नज़ारा साईं, वण हेठा इहे कुझु ॾींहंनि में साईं इहे पन छड़ी वेंदा, जीअं सीउ वधंदो वेंदो न सफ़ा ककड़ा थी वेंदा, दम दम दम। बाक़ी हर को पंहिंजी लाइन में गाॾियूं हिते साईं हिकु हिकु। अदा बस हलदे हलदे पहुची वियासीं शोरूम ते। तव्हांखे रिक्वेस्ट आहे त शेयर। हे साईं होंडा जो शोरूम, शेवरलेट जो शोरूम, कैडिलैक, उन खां पोइ साईं हाईवे जेको सिधो वञो त मैक्सिको वेंदो हलिया, ॾिठो अॻियां गाॾी हूंदी त टूं टूं टूं। उन खां पोइ हे साईं होंडा, इन जी बैक में वरी टोयोटा आहे, ड्रा ड्रू हले थी। हाँ हे साईं टोयोटा बि अची वियो, टोयोटा वटि माल घटि आहे। वरी हे कारमैक्स साईं, हे असांजे शोरूम साईं, गाॾी हिते सौदो वौदो कंदा आहियूं, हिन जो हिते ई डीले, छो त हिन साईं पैसा भला ॾिना, रेट भलो ॾिनो त पंहिंजी हिन गाॾी जो। ऐं असां बि साईं उहो ई देसीपन टैंक तेल जो ख़ाली करे आया आहियूं। हे फुल संदी गाॾी में ॾींदा आहिनि, असां ख़ाली करे ॾियूं था, सिर्फ़ु 52 माइल जो बचो आहे। हे साईं अची वियासीं, हिकु हिकु गाॾियूं 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 साईं गाॾी पार्किंग में बि आहे। अचो त हाणे हलूं, तव्हांखे सौदो ॾेखारियूं गाॾी जो। हिन गाॾी खे बाईपास करे ॿी गाॾी में हथ विझूं साईं, टेस्ट ड्राइव। हे साईं उहे आहिनि माण्हू जंहिं वटि अचो तव्हां खपायो गाॾी, माना अपडेट हिते चेकिंग जे लाइ, हे टेस्ट ड्राइव लाइ काहे आयो आहे, सौदो थी वियो आहे लॻे थो हिन जो। हे कारमैक्स एंट्रेंस छा, हे साईं दोस्त वेठा आहिनि, हे जो बाक़ी साईं हे शोरूम तव्हां अचो गाॾी विकिणो वठो। ॿियो रश घटि आहे साईं, कल्ह आयासीं रश हुई जाम, हाणे ख़ाली पिया आहिनि पूरा हिकु हिकु। Yes, I already selected one Kia Sorento 2018, and can you pick it up for test drive? Okay, you guys had an appointment today? Yes, I came yesterday and already Joe knows me. Allah khair kando.
बाक़ी साईं एजेंट टू देयर कस्टमर्स। हे ॾिसो गाॾी सिलेक्ट कई त वञेसि थी ॾेखारणु। ओॾो ॿिया दोस्त वेठा आहिनि साईं मिक्स। ॿाहिरि ॾिसणु चाहियो त गाॾियूं काफ़ी दफ़ा ॾेखारियो अॼु, पर गाॾी पंहिंजी बसि साईं उहो यस स्टॉक नंबर इहो ॿुधायोसि गाॾी जो। बसि साईं गाॾी कढे थो पियो स्टॉक मां। गाॾी सिलेक्ट थी वई आहे, ॾिसूं टेस्ट ड्राइव कयूं मज़ो ॾिए थी नथी ॾिए। यस दैट इज़ द वन आई रिजर्व्ड इट। With the license scanned in too, right? Yeah. Okay. Joe already did it yesterday. Okay. All right. All I need to see is your insurance one more time. Sure. साईं टेस्ट ड्राइव ते वञण खां अॻु में गाॾी जी इंश्योरेंस चेक कंदा आहिनि, पोइ ई गाॾी ॾींदा आहिनि त तो वटि इंश्योरेंस आहे या न आहे, त उहा ॾेखारियूं। Do you have one that's more current? Hmm? You have one that's more current? That's expired now. अचो त साईं हलूं ॿाहिरि हेॾे का आयो आहे टेस्ट ड्राइव तव्हांखे ॾेखारियूं कहिड़ी गाॾी सिलेक्ट कई आहे। बाक़ी साईं हिते चांहि मशीन आहे साईं, कप बप ख़ाली पिया आहिनि। हे साईं हे साईं ग्रिल लाइटियूं रिमियूं ओरिजिनल साईं नो एक्सीडेंट। हिन जा 2 टायर नवां विधा अथऊं, 2 पुराणा अथसि न। V6 साईं 6 सिलेंडर EX Sorento। All right. You guys have 20 minutes? ओके 1 o'clock, so I should see you back here about 1:20. या श्योर 20 मिंट साईं ॾिना त अचे गाॾी तव्हांजे कंट्रोल में आहे। 3rd रो सीटिंग बि, पोयों पावर बि अथसि, बैटरी AC जा बि डक्ट अथसि। ॿुधव इन खे कर समाए छॾियो पूरो। हाणे होॾो खण हिन खे, मैनुअल कमु आहे हिन जो न। पोइ V8 हो रखूं, उहा बि त रखणु नथो ॾे, डिगी नंढी अथसि। फरमाइशूं नंढड़नि जूं साईं ॾिसो था, असांजे ॿाहिरनि राज़ी करिणो आहे साईं इन्हनि खे बि। सीटां आहिनि जूं भलियूं थी लेदर वारियूं। हेठां हैंडल खण, पोइ इहो मथे वेंदो। पोइ ते कर सफ़ा, पोइ ते हे बि ईअं ई आहे। हे त उहो की अथसि न माशाल्लाह साईं। गाॾी जो दरवाज़ो बंदि करण ई ॿुधाए थो पियो। टायरनि जी पोज़ीशन ॾिसूं साईं। हे त ब्रैंड न्यू टायर, जोड़ी टायरनि जी नई विधी आहियूं। हे पुराणो टायर अथसि, पोयों नओं अथसि, हे थोरो पुराणो आहे साईं। हे बि पुराणो आहे साईं थोरो। पोयां टायर नवां अथसि 2। ब्लैक कलर, कारा शीशा, किया साईं सोरेंटो मॉडल। ऐं जेको
फाइन ट्यून वारी EX लेदर फुली लोडेड हर शइ। अचो त साईं हाणे टेस्ट ड्राइव कयूं। अदा बस टेस्ट ड्राइव का अॻ में फुल शशको ॾिसो न हिन जो। पूरो साईं हिन जो पोइते ताईं छत सॼी खुली वई। हिन जो हिन में मज़ो आहे न। पोयनि खे बि उस लॻे था। वाह 74,000 हलियल आहे पर हीअ नई गाॾी आहे। भली अथसि ड्राइव बि। लेदर वग़ैरह साफ़ गाड़ी आहे, एॾी उहा न आहे माड़ी। छा थो चए? ॾिसूं साईं Thrice fixed. Let me fix it now. डिजिटल साईं हिन जो डिस्प्ले। हाणे V8 जहिड़ो त न त पर उहा भलो अथसि, गाॾी भली आहे, जो खड़को बड़को न अथसि, सही आहे। मां असल में उहा जीअं हलंदी आहे न 80-100 ते हलंदी आहे, हिन में ॾिसां थो त ट्रालनि वालनि जे भिक में झटको या एयर जेका न ईंदी आहे ॼमी हले थी, रोड ग्रिप अथसि की न अथसि, मां उहा शइ ॾिसण थो चाहियां। सही भली आहे न। छा थो चए? 2018 मादर लेदर सीटां हे हो हर शइ फुल, सनरूफ मूनरूफ फुली लोडेड, AC भी टाइट अथसि, हीटर त बाय डिफॉल्ट टाइट ही टाइट हूंदुसि। ब्लाइंड स्पॉट वग़ैरह भी अथसि, रेड हो छा लेन चेंज वग़ैरह सॼा सिस्टम आहे। ॾिसो साईं एक्टिव कयासींसि। हुन में ॾिस 15 माइल ॾे पियो, हिन में ॾिस एवरेज 23। ॾिस इंजन नंढे जो इहो आहे। कंसोल भी सही अथसि, जॻह भी सही आहे। बस बिस्मिल्लाह कयूं था हिनखे न। ॾिस साफ़ गाॾी भी साफ़ आहे हा या न। टू ब्लाइंड स्पॉट साईं पोयों गाॾी हुयसि। उहो त हाणे पूरो साफ़ करे ॾींदा। बस साईं हाणे हाईवे तो कढोसि, ॾिठोसीं 23.3, हुन में सिर्फ़ु 15 माइल ईंदो आहे साईं। 6 सिलेंडर 8 सिलेंडर में इहो फ़र्क़ु अथव। न न न हे सही आहे, SUV आहे। न न फीलिंग सही अथसि, बस सही आहे। इहा मूंखे वणी वई कल्ह ई। बस तू ओके कर द डन कयोसि। पिक हर शइ सही अथसि।
रोड ग्रिप वग़ैरह साईं तेल फुल 80 ये ॾिसो 160 ताईं भॼायोसि तॾहिं बि गाॾी झटको न आहे गाॾी स्मूथ ड्राइव आहे इहा गाॾी मूंखे हिन जी इहा ड्राइव वणी मूंखे हाईवे ते इहा शइ चेक करणी हा त झटका ॾिए थी या नथी ॾिए ॾिस ग्रिप हले थी उहा वॾो ट्रक आहे न हिन जी इहा शइ भली आहे वज़नी गाॾी न ॼमी करे हलंदी आहे इहा वज़नी गाॾी आहे लुक बुक बि भली अथसि बसि बिस्मिल्लाह हिनखे कयूं था गाॾी अप्रूव थी वई आहे ॾिस व्यू बि सजनि जे लाइ पोयां आसमान नंढड़ा ईअं अखियूं खोलनि त साईं बसि आसमान ते सिधो नॉन स्टॉप वाह इहे शशकनि जा पैसा आहिनि साईं तव्हां बि साईं ॾेई था सघो पंहिंजे बचड़नि खे जीअं अलहमदिल्ला साईं शहज़ादो शहज़ादी असांजी फैमिली में आया आहिनि त उन्हनि खे अहिड़ो माहौल ॾियो खुलियल आसमान ऐं साईं अलहमदिल्ला उन्हनि जो वालिद साहिबु वेठो अथव इनामुल्ला भुट्टो विक्ट्री जहिड़ा वोट वठूं था साईं अलहमदिल्ला इनामुल्ला साहिबु असांखे गिफ्ट ॾिनो आहे त असां हिन जे बचड़नि खे गिफ्ट ॾियूं न इहा गाॾी त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी में अॻिते वधनि ख़ुशबाश हुजनि अलाह पाक हर कंहिंखे ख़ुशि रखे आबाद रखे असां खणी गाॾियुनि में न थियासीं उन टाइम साल लॻी विया 27-28 साल पंहिंजी गाॾी वठण में पर पंहिंजे बचड़नि खे त महिनत हिन जे करे कयूं आहिनि था ज़िंदगानी इन जो नालो आहे भाउ इन जे करे अदा चलती का नाम गाड़ी बसि अचो त अदा हिनखे फाइनल कयूं था ऐं हुन मां हथ पटियूं था हिन में हथ विझूं था मां हिनखे एंड्रॉइड हर शइ थी थिए ॿुधे मां साईं पाण हिनखे मार ॾियां थो त भॼे ॾिसां केसि ताईं थी भॼे ॿुधव चेकिंग ख़बर ॾिस ॾिसो न विफले नथी सम्झे थो ब्रेक बि ॾियां थो न त विफले नथी हा सही अथसि ब्रेक त वधीक छिता नथो हणांसि ऐं हे पाण हे ऑटोमेटिक गाॾियूं आहिनि न त हे ब्रेक बि पंहिंजे हिसाब सां साउंड सिस्टम बि भलो अथसि दरनि में बि लॻल अथसि बसि साईं अलहमदिल्ला मालिक जा करम आहिनि कल्ह हिन ते बि आयो मां हुंडई ते न मज़ो न आयो 35 जी ॾे पियो 2019 3 सीटर पर मज़ो न आयो गाॾी में चाशनी न हुई हल्की हुई दॿो हुई मां ॾिठी हुअमि हीअ गाॾी न ॼमियल आहे गोरी आहे रोड ग्रिप अथसि इहा मूंखे शइ वणी जेका आख़िरी रहियल हुई थी त साईं बसि पहुची वियासीं रिटर्न टेस्ट मज़ो अची वियो हा चाबियूं बि ॿ अथसि पाण को नमरान में त न आहिनि निशान में किथे न हिकु हुई न हिकु हुई हिन में साईं मज़ो इहो आहे गाॾी में हे शेड पर्दा हा लॻल आहिनि बाय डिफॉल्ट साईं शेड गाॾी इहा भली थी प्रीमियम आहे न ॾिस लेदर सीटां कवर हर शइ हूअं हाली ॿार नंढड़ा आहिनि पढ़े पोइ वेंदा जायूं ठाहींदा हा इहा सीट मूव थींदी आहे इहा थींदी आहे मूव करे नी के त साईं इहे आहिनि गाॾियुनि जा चकर
माशाल्लाह गाड़ी त ठाउकी थी लॻे फुल लेदर सेटिंगियूं हिकु नंबर दर बंदि करे ना मां गाड़ी थी अचे दर बंदि करे छॾे नी गई हे साईं टेस्ट ड्राइव ते वञनि था हो जेको पोयों ट्रक बीठो आहे साईं चाबी खाए ओ यो साईं इहो ट्रक ॾेई छा हा इन्हनि जा हे मड गार्डन जा पैसा हा हा हल बसि बिस्मिल्लाह कयूं था अचो त साईं बसि हाणे निशान हल्का फुल्का हुयसि बि त सही आहे दिलि अची वई आहे इन ते बसि वो ट्रक ॾेई हिन खे वठूं था सम कंसर्न ऑन द प्राइस Okay. Well, the price is non-negotiable. Non-negotiable. Right. We can't discount it. My managers can't discount it. The price is what it is. Okay. So, you know, we can't do nothing about the price. Yeah, sure. Let's discuss because I want to do a trade-in. I want to sell my another vehicle. Okay. I already they did the praise and everything. Okay. So and also I want to buy this car under my brother's name. Well, are you going to be the primary driver? Get the discount in the tax and all this, Right. which they'll give me offer on that one, right? It will basically just be the tax savings, and it'll probably be maybe a few $100, but that's just about it. No, tax is also like if you are buying a $25,000. Right. Yeah. And you get savings on the taxes. That's Okay. just Yeah. about Sure. Let's discuss. it. Okay. Let me go ahead and put the vehicle. Gadi and des. I'll be back real quick. All right. Sure. त साईं उहो ई आहे उहो ई ॻाल्हि करे थो जेको उहो कंदो साईं तव्हांखे सिर्फ़ु इहो ॾेखारियुमि त रिआयत अगरि घुरो बि त उहा माना के डीलर अहिड़ा आहिनि फिक्स प्राइस आहे गाॾी तव्हांखे रिआयत निश्चित आहे हीअ ॾिसी आई आहे प्लेटिनम 2013 18,000 में थी हा ॾिसी आहे न मन ॾिसी आहे हीअ जेका कारी पाथ फाइंडर बीठी आहे खुलियल थी गाॾियूं खुलियल आहे हा न मन ॾिसी आहे न दिलि पोइ त करायूं न नंढा काफ़ी शयूं न ॾिसानि पर हिन अॻुड़े चए पियो वञे ॾिसीचे इहा बीठी आहे हे बीठी आहे ट्रक जिन बीठा आहिनि पर हुन गाॾी ते दिलि अची वई आहे पंहिंजी ॾिसीचे साईं शौक़ु पूरो करे इनाम लाइ दोस्तो शेयर अदा हिकिड़ो शेयर थी वञे हे बि लेदर सीटां हर शइ अथसि पर 2013 मॉडल आहे साईं ख़ासि पैकेज न आहे उहा 2018 आहे त ॾेखारियो इहो की भई रिआयत विआयत न आहे हिते का उहो न आहे त भाई हीअं कर घटि कर फलाण कर हिननि दुकाननि ते तॾहिं ईंदो आहियां त पसंदि अचे वठि पैसा ॾे पैसा सही हूंदा आहिनि पंहिंजी गाॾी जा बि सही था ॾियनि या हेॾो 2000 महांगा ॾियनि था त होॾे वरी वधीक ॾियनि था बाक़ी पंहिंजी गाॾी था ॿिए हंधि त साईं 32-33 था चवनि हिन वरी बि 35 था आया आहिनि बसि अचनि साईं कागज़ बाग़ज़ तंहिं गाॾी मां होॾे बीह आहियां त अचां थो दोस्तो शेयर कंदा हलो ऐं ॾेखारण जो सिर्फ़ु इहो मक़सदु आहे त हिकिड़ो माण्हू ग़रीब मां अमीर कीअं थिए थो जॾहिं पंहिंजा ख़्वाब पूरा कनि था कीअं मज़ो थो अचे त तव्हांखे बि रीस थिए न तव्हां बि वधो अॻिते मुंहिंजे लाइ न पंहिंजे लाइ पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे बचनि जे लाइ अचो त हाणे कागज़ ठारायूं तव्हांखे ॾेखारियां साईं डीलिंग कीअं थी हले प्रोसेस आहे गाॾी जो साईं वेठे वेठे ट्विस्ट अची वियो आहे गाॾी हुनखे ॾेई आयासीं एप्लीकेशन तूं मां चयो कर ख़बर पए पर साईं नंढनि जो शौक़ु वात ॻाढ़ा ॿार चए थो न साईं उहा वॉल्सवैगन जी टवान बि ॾिस गाॾी त तूं इहा वठि उहा ॾिस मां चयो हल साईं वठूं था हलूं था तकड़ में वञूं था हितां 10 माइल 16 किलोमीटर परे शोरूम ते बीठी आहे तकड़ में ॾिसी मोटां थो हुनखे चयमि तूं एप्लीकेशन फिल कर बिल बि असां घटि चयो ख़ाली करे टैंक हुन त साईं इहे सस्पेंस अथव दोस्तो शेयर तव्हांखे वॉल्सवैगन जी टुआन बि ॾेखारियूं गाॾी ऐं बि साईं मैकडोनल डेंस चेक्स पेट्रोल टोल डिजिटल टोल साईं पैसा कटिजी वेंदा आहिनि ऑटोमेटिक
ऐं गाॾी तव्हां ख़्याल सां हलाईंदा कयो। अमेरिका में साईं एक्सीडेंट ॾाढा किना थींदा आहिनि, छो त हिते स्पीड कल्चर आहे। हेॾे थो टोल बंदि आहे, छो त हिन वक़्तु होॾो खुलियल आहे। हे थोरो टेक्निकल कमु आहे, इहो तव्हांखे ॿिए दफ़े थोरो सम्झाईंदुमि त इहो छो हिकु साइड बंदि कंदा आहिनि। जंहिं महिल जाॾा रश हूंदी आहे उहो साइड खोलींदा आहिनि। हिन वक़्तु साईं असां उॾारींदा था वञूं पंहिंजे ट्रक हिन खे जिन खे। तेल बि जो निशान बेल्ट हणो पुट, बेल्ट हणो। हा तेल बिल्कुलु साईं विझा। तव्हांजा घणो परे आहे साईं? पुॼी वियासीं शेयर आहे। हे साईं पहुची वियासीं वॉल्स वैगन ते। हा अॻियों किथे आहे? प्रियोंड हर शइ हिते ई हूंदी न सुहिणा। यार इनाम साहिब तोखे अमेरिका घणा साल थी विया थी? हा पर उहो तजुर्बो अञा तोखे न आयो आहे प्यारा। हाणे हे यूज़ में बीठियूं आहिनि। हाणे किथे आहे तुआरी टूआन साईं? टूआन कंदो तो वते साईं। अचो त तव्हांखे ॾेखारियूं जेका इनाम साहिब जे करे असांखे ठहियलु सौदे छॾाए हद में हे टिगवान साईं। हीअ साईं टाइप आर आहे, फुली लोडेड। पर ॾिस हुन खां नंढी आहे। डिगी खोल। हीअ साईं ब्रांड न्यू आहे, 2022 मॉडल आहे। इन जे करे हिन में बि साईं छत रूफ अथसि। पर थर्ड रो सीटिंग कंपैरिजन करण आहियूं। Oh yeah, this is a 5-seater, but this one's a 4-motion, so it doesn't have the 2 other seats in the back. Yeah, the 2 seats at the back, but it will be not too much room. Yes, this one doesn't have it because it's 4-motion. Only the front wheel drive has the... How much is the price for this one? I don't know, like 32,000, I guess. 36,000. 36,000. 30,000. रोग है ना बस है इनाम सां। हाणे बस शौक़ु पूरो थियो उहा वठो न साईं। बसि हाणे जल्दी उहा गाॾी वठो, ईअं न त उहा बि भई हली त पोइ कमु थी वेंदो ख़राबु। ऐं दोस्तनि खे ॿुधायां था हे सेंटर इहो माना जंहिं पासे तो ट्रैफिक हूंदी आहे घणी उन पासे खां हे सेंटर वारो हाईवे खोलींदा आहिनि टोल न। हाणे जीअं अॻोड़े होॾो अचां पियो बंदि हुया, हाणे सपोज़ वञूं था वापसी आहे शाम जो, हर कंहिंजी घरनि ॾे वापसी थींदी, पोइ तव्हां छा आहे मथां खुलियल आहे न टोल, तव्हां हितां साईं हेॾो हे फ्री आहे, हे टोल ॾेई हेॾो हे ॾिसो हे टोल साईं असांजे टैग तां ऑटो कटिजी वेंदो। हे टूल प्लाज़ा डिजिटल। दोस्त चवंदा आहिनि त साईं किथां टोल भराईंदा आहियो? उहो ईअं साईं हाणे डिजिटल ईअं वञी हाणे जो हीअ मुंहिंजी लाइन हुन मेन हाईवे हुन सां सेंटर वारे सां ॻंढिजी वेंदी। हे ट्रैफिक वारा हेॾे हलंदा पिया, असां हे टोल तां सेपरेट सालिम गाॾी साईं छिका ऐं एग्ज़िट थियणो हूंदो आहे त हे एग्ज़िट जो आहे रोड हे अची वियासीं हाणे सेंटर ते। ॾिसो हिते साईं गाॾियूं हूंदियूं अथव गोली छिका ख़ाली हूंदो आहे, पैसा भरिया हूंदा न, हे पैसनि वारो आहे। ऐं सुबुह जो वरी हे वञण वारो बंदि हूंदो आहे, होॾो खुलियल हूंदो आहे। हे टोल प्लाज़ा साईं, हे अची वियो टोल, हे टोल कटिजी वियो। हे हाणे अहिड़ा नज़ारा बि अची विया। हाणे पुलियूं ईंदियूं। दोस्तो काॾे न वञो, उहा पंहिंजी गाॾी सौदो उनखे चयोसीं डॉक्यूमेंट्स रेडी था करायूं। ऐं बाक़ी हे ढंडा बंडा साईं झीला पूरियूं। हाणे इनाम साहिबु छा थो चए, टवान जो शौक़ु लथो न लथो इहो ॿुधाए, लाइव ॿुधाए तूं मूंखे। हाणे हा लुकमान वटि बि इलाज न हुयो। बसि हाणे साईं इनाम साहिब जो बम लथो। हाणे बसि सुरंडो गाॾी फाइनल थी वई। ये बचड़ा अचनि त खुलियो आसमान ॾिसनि साईं, गाॾी में बि हुजनि त खुलियल आसमान। पोइ न हर शइ उॾरंदा। बाक़ी साईं हे ढंडा, हे पुलियूं, हे पेड टोल फी वारे तो गाॾियूं होॾो परियों वञनि थियूं। हे झीला रेला पटड़ियूं। बाक़ी हे साईं ॾिसो
सुबुह जो वरी साईं हे वञण वारो बंदि हूंदो आहे अचण वारो खुली हूंदो आहे हाणे मूंखे चए थो होॾे तूं न वेंदे छो त होॾे बंदि आहे होॾो वरी पोइ खुलण वारो ईंदो साईं हे छिक छिक आहे अगरि एग्ज़िट मूंखे थियणो आहे मां साईं हितां एग्ज़िट थी थो सघां पाण खे थियणो आहे 261 ते ऐं ॾिसो साईं हाणे होॾो बंदि आहे हिन जे अंदरि बीठो आहे न हिन में न हूंदो आहे पेट्रोल में न हूंदो आहे इहो ख़ूबी आहे पर गाॾी कंट्रोल में हुजे ॿाहिरों तव्हांखे पकिड़े थो सघे पहिरियों मथां अची जितां एग्ज़िट थियो न उते उहो लाइट ऑन कंदो उहो आहे न कंस्ट्रक्शन वारा बस अची वियो साईं शोरूम अची वियो दोस्तो शेयर कंदा हलो शेयर 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 बसि गाॾी उहा फाइनल थी वई डन डन डना डन इनाम साहब बि सील हणी छॾी साईं बसि साईं पंहिंजे ई शोरूम ते छो त हिन जी साईं बाटा रेट हूंदो आहे न का रिआयत बायत न आहे जई ॿी वठो हाणे कागज़ रेडी थी विया हूंदा सदा बसि इनाम साहब जो ख़ौफ़ लथो दिमाग़ में जेको फितूर कढियोसीं हाणे बसि इनशाअल्लाह जल्द अज जल्द गाॾी खणो ऐं दोस्तो शेयर अदा शेयर 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 उहो उन्हनि जी आहे न एक्सप्रेस पिकअप तूं हाणे ईअं थो रही आहे उन्हनि जी पार्किंग ते तूं बि अचो त साईं हलो हिनखे बीहायोसीं पार्क कयोसीं हाणे हलो हिन जा टायर बि ड्यू हुया असांजा हिन जा साईं $600 जा त छड़ो टायर $150 जो हिकु आहे माना $1,00,000 इन जे करे हिन खे ॾेई पंहिंजी उहो वठूं था उन में टायर ॿाहिरि हिन नवां विझाया आहिनि इहे सना सुका ख़र्च आहिनि साईं बाक़ी त साईं अची वियासीं नओं अमरा हाणे वरी हिते आया हूंदा पुराणो लंच ते ॻाल्हाए न चयो योर नेम Dylan? Dylan, yes. How are you, sir? I'm doing well. How are you? So you just joined last year? A little over a year ago. Okay. Yeah, I started November of last year. Where you were working before? Mattress firm. Yes, sold mattresses for 6.5 years, I think. So how you moved to the auto industry? I was actually recommended to apply by the general manager. He knows somebody that is a family friend of mine. My Oh, girlfriend. got it. Yeah. So they said, hey, if you're looking for something new, check it out over here. I said, sure, yeah, let's check it out. So how you like? I love it. Love it? Yeah. Is there any difference by selling a mattress is now you are selling a... A little bit. I mean, it's still the same concept, right? It's personal service, and I want to cater towards what that customer needs. Okay. But the big difference is at Mattress Firm, it was purely commission, so it was we're much more aggressive. And how about here? No commissions or anything. Now, of course, we still want to sell you a vehicle and buy in your car as well, but it's a totally different structure, and it's a little bit less stressful, actually. Oh, got it. Got it. Thank you so much. Yeah, you're welcome. साईं त ॿुधाए अॻे गदा विकिणंदो मैट्रेसिस न हाणे गाॾी थो खपाए पियो telling them I'm doing vlogging in my native language. Sure. And sometimes I translate as well. Oh, yeah, no worries, no worries. So now tell me which options you have for the used vehicles. So the first thing that I'm going to do is we're going to calculate how many miles you drive per year. Okay. So we know which plan we can choose because there are options. So it's listed as a flexible plan, so we can cater it towards you based off of how many miles you end up driving. We don't want you paying for a plan if you don't ever drive that near that many miles, right? So that's the very first thing we're going to do. No, that's very nice, Dylan. And I really appreciate the way you are selling. And we had a experience with other sales as well. Mm-hmm. He was doing at his best, but you are extraordinary, man. Oh, I appreciate that. I know you have a sales skills. I can feel that thing. Been doing it for a while. So, no, but I do truly mean this stuff too, by the way. So I actually purchased MaxCare for my truck that I got. Oh, So okay. I mean this stuff. Which truck do you have? I bought a Ram 1500. Oh, I okay. actually just got it 2.5 months ago, something like that. Oh, okay. So did they give you a special price as an employee? I saved $125. Oh, wow. Big discount, right? ऐं हिते हिकिड़ी नई ट्रेनिंग आई आहे पाकिस्तानी ट्रेनिंग वठे थी पई साईं ॿुधाएसि थो इंश्योरेंस वग़ैरह सिखे थी पई अञा स्टूडेंट आहे ऐं हिन चयो ठीकु आहे मां इंटरव्यू ॾींदमि न तूं रिकॉर्ड करे थो सघीं हे पूरी ट्रेनिंग साईं इंटर्नशिप जी हलंदी आहे असांजी उहा आहे ॾिसंदा पिया इंश्योरेंस वग़ैरह गाॾी ॾियण खां अॻु में इंश्योरेंस वग़ैरह ज़रूरी आहे ॿुधव हर शइ Go back to the ID card because I have to type in the details on it. त साईं चेक था करनि इनामुल्ला साहिबु ॾेखारेसि थो पियो I think proof of insurance will pull up too.
ई प्रोसीजर आहे सॼो बसि गाॾी ॼाण मिली वई त साईं हर शइ चेकिंग थिए थी पई इंश्योरेंस वग़ैरह ॿुधव ऐं ट्रेनिंग वठे थी पई अदड़ी पाकिस्तान खां आहे साईं ठक ठक लॻी पई आहे From today, साईं इहो प्रोसीजर हलंदो आहे बसि ॼाण चाबी मिली असली कमु हाणे त माल जो माल जंहिं महिल वेंदो आहे न साईं हे जान निकिरंदी आहे न पर कमायो पंहिंजे लाइ त सुख पंहिंजे लाइ माल जो चाबी वटि साईं ट्रेनिंग हिननि जी हले थी पई ट्रेनिंग इंटरनीस वग़ैरह दादा इहे अथव सीन इहे अथव ॻाल्हियूं इहे आहे न वाल पर चाबी अञा न मिली आहे माल ॾींदासीं पोइ चाबी आख़िरी मिलंदी दोस्तो शेयर थी वञे हिकिड़ो कंजूसी न कजो असांजे पंहिंजे ख़र्च करण में कंजूसी नथा कयो पैसो तव्हांखे बि गुज़ारिश शेयर करण में कंजूसी न कयो शेयर थी वञे अदा हिकिड़ो ॾिसां घणा शेयर आहिनि वधनि था दोस्तो हाणे जो हाणे शेयर प्लीज़ त साईं पेमेंट थी वई हे जेको कार्ड ॾिसो था न वॾो पावरफुल कार्ड ॿुधो आहे त इहो कार्ड वॾो पावरफुल आहे जान आहे ताक़त आहे खज़ानो आहे इहो बस या थैली खणी जा सामान हुन मां कढो ॿुधो आहे ऐं नई गाॾी असां तव्हांजी अॻ में वठंदासीं ऐं हुन तयारु कयां हे रसीद भी अची वई माल साईं माल ॾिनोसीं या हाय बि हा हिकु ॿियो Allah ketro samana. या 2 आर एनफ Seems good. All right, here, I'm going to leave these with you. We're going to pull the Sorrento around so they can start prepping it. And then if you wanted to go ahead and pull your stuff out, that way whenever you're done doing that, we'll pull your car back and I'll take your plates and stuff off for you, okay? Sure. So we'll meet you back over here in a few minutes. This office work is done, right? I'm sorry? This documentation is done. Yeah, that's done. And you're going to get some extra documents as well that show Okay. like the bill of sale and stuff. But Sure. that's the only receipt that prints out at the top. Okay. Okay. अचो त साईं सामान कढो हाणे पंहिंजी गाॾी मां वठी आयमि हिकु चाबी हुई हुनजी पैसा न कढी हे डीलर खे तूं ॾिनई जेका पैसा ॾींदो न उहा एज इट इज़ तुंहिंजी गाॾी आहे उन महिल ई मूंखे पुछो घणियूं चाबियूं थी मां चयो हिकु चाबी आहे हा न हुन ओडी जूं 2 हुयूं हुन जूं 2 आहिनि अरमाडा जी हिकु आहे हा न हिन जी हिकु हुई साईं अलविदा हिन ट्रक खे कयोसीं ॿी गाॾी अचे थी पई सामान न हूंदुसि एतिरो पोयों कान अथसि हा कार सीटां पयूं आहिनि ॾिस हिन जी बि त एतिरो ख़ासि पैकेज न आहे ख़्याल सां साईं इहो सीन थींदो आहे बाबा हाणे हिन जो बसि अलविदा इहे सामान मोबाइल खणो लाहियूं स्प्रे ख़ुशबू बसि ऐं गाॾी पूरो थी वियो हिन जो आख़िरी अॼु अगरि ड्राइव आईसीं हाणे हिन ट्रक खे चवंदासीं V8 साईं हे जेके हिन जा पैसा हूंदा न हे ट्रक वांगुरु साईं त नासा फोटारींदो आहे एयर खणंदो आहे इंजण हिन जा हूअं टायर बि टाइम पूरो थी वियो साईं हिन जो हिन जे करे हिन खे चयोसीं अलविदा हाणे वरी नओं शेयर थी वञे अदा शेयर बसि साईं गाॾी अलविदा अखरोट बखरोट हाणे इहे पेनियूं टाइम पूरो हेॾो बि टाइम पूरो हे कचिरो बचिरो हाणे पाण धोईंदा गाॾी हिननि जे हवाले अचो त हाणे पंहिंजी गाॾी ॾे हलो नंबर प्लेट कढी ॾींदा साईं वरी नई गाॾी ते हणंदासीं इहा ई अची वई आहे साईं उहा बि ॾेखारियां तव्हांखे बसि साईं वञनि था पिया असांजी गाॾी ॾे चेक करणु को मेजर एक्सीडेंट या का ॿी शइ 7 ॾींहं अॻ में रेट वरितोसीं न 8 ॾींहं खे गाॾी मोटायूं था न चेक न कंदो पर मेजर कंदा न हूंदो आहे न एक्सीडेंट त को न थियल आहे या का शइ मटाए त न आयो आहे वेरीफाई कंदा
थोड़ी देर अॻु में असां ख़ैर सां हिन गाॾी खे ड्राइव कयूं पिया ओनरशिप असांजे नाले हुई हाणे गाॾी जा ओनर ॿिया थी विया हूंदा तेल हुई मां ख़ाली करे ॾिनो खिलंदा हूंदा न बाक़ी बाज़ उॾरंदा शोरूम मां साईं हेॾे माण्हुनि जूं पंहिंजूं गाॾियूं आहिनि असली गाॾियूं होॾे माल होॾिया Nothing here. पोयों Yeah. हा हे साईं भाई सिंधी वन हुननि जी ऐं असांजी गाॾी हाणे काहे ईंदा साईं सामान खणो साईं नई गाॾी में रखूं नंबर प्लेटां साईं उहे पंहिंजूं आहिनि ख़रीद थियल आहिनि 5 सालनि लाइ हा आहे उहा घर पई आहे या हेॾे हिन में हूंदी बैग में न Registration sticker back. And They're washing it. they are washing it. Yeah, they're cleaning up the inside right now. So they'll finish up by the generally right when we finish paperwork is when they're going to finish cleaning it. ओके चए थो जेसि ताईं तूं कागज़नि ते साइनियूं वाइनियूं कंदे डॉक्यूमेंट्स रेडी थींदा तुंहिंजी गाॾी वॉश था करनि उहा पूरी अंदरों ॿाहिरों सफ़ा 0 मीटर करे ॾींदा अलहमदिल्ला साईं हीअ बि गाॾी भली हुई हिन बि अलहमदिल्ला वॾो साथ ॾिनो वॾो घुमा फिरा कयोसीं वॾो घुमायोसींसि हिनखे बि DC, Colorado, man. DC कोलोराडो Arizona, एरिज़ोना मैक्सिको जे बॉर्डर ते वई वेगस वई Houston, bhai. ह्यूस्टन तूफ़ान खे बि मुंहुं ॾिनई स्क्रीन भाई Shishu of the But हे ॾिसो साईं गाॾी वई अलविदा this Krista, one armada. बस अचो त साईं साइनियूं कयूं डॉक्यूमेंट्स ते Shows Okay. that you are now the registered owner of that vehicle in case you get pulled over, okay? So just keep that in your glove box. ओके साईं गाॾी पंहिंजे नाले थी वई आहे ॿुधो अलहमदिल्ला हाणे अचो त हलूं गाॾी ॾे डॉक्यूमेंट्स वग़ैरह साइन थी आहे हर शइ वाह हिकु नंबर साईं इनामुल्ला साहब अॻ में ई कब्ज़ो ॼमाइण जी कोशिश में लॻी हुआ बसि साईं हीअ गाॾी अलहमदिल्ला पंहिंजे नाले ते थी वई रजिस्टर धोपी बोपी अची वई LED लाइटियूं बाइटियूं नंबर प्लेट हणी ॾींदासीं फोग लाइटियूं एलॉय व्हील्स सेंसर पार्किंग हर शइ लेदर सीटा हलाए मोबाइल किथे थी बसि इहे ई त तुंहिंजा कम हूंदा आहिनि ख़्याल सां हे रख डैशबोर्ड में पेपर अलहमदिल्ला साईं सोरेंटो EX V6 हिन जी साईं जेका पेनोरामिक व्यू अथसि न उहो बसि स्पेस डिगी में ओतिरो ई आहे बसि पोइ सीट में छड़ो लेग रूम घटि आहे ॿचड़ा उहा नंढा आहिनि साईं उहे पोयों सुरीपुरी जाइ करे ईंदा आहिनि बाक़ी टायर नवां अथसि 0 मीटर पोयां नवां 6 महीना कढी वेंदा ऊन्हारे में ॾिसंदासीं ॿ चाबियूं मिली वई भाउ मुंहिंजा इहो आहे सफ़र सॼो पंहिंजी गाॾी सां दोस्तो शेयर हिकिड़ो शेयर थी वञे अदा इहो आहे सॼो हाणे अॻिते हली इनाम खे वठंदासीं हाल वाल त हुनखे कीअं थी लॻे हुनखे ड्राइव कराईंदासीं दोस्तो शेयर कंदा हलो इनाम खे चवंदुमि तूं ड्राइव कर ॿाहिरनि खे साईं अॻिते सपोर्ट थियो हुननि खे पुश कयो न अचु तूं कर पोइ ॾिसो हो कीअं तव्हां सां बांह ॿेली थींदा अॼु मां हुननि खे रिस्पेक्ट हुननि खे पावर हुननि खे पैसो हर शइ ॾींदुमि न
सुभाणे वो मुंहिंजी ताक़त थींदा साईं कागज़ बागज़ मिली आहे हर शइ थी वई गाॾी अल्हम्दुलिल्लाह 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 ये ना दिया अची वई हाँ हर शइ हलंदी आहे दो इन्हीं के छॾ ब्लूटूथ कनेक्ट थियल आहे हाली फ़िलहाल बिस्मिल्लाह पढ़ी करे मुझे हली मोबाइल तोखे ॾिनुमि ये साईं भुलक्कड़ अथव इनाम साहब वॾो भुलक्कड़ आहे इन मामले में खीसे में ॾिस न ये साईं इनाम साहब जा भुलक्कड़ कम आहिनि असांखो बि कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे हल बिस्मिल्लाह पढ़ वाह भली आहे गाॾी वणी मूंखे इहा वाह हाणे इनाम साहब पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाईंदो त कीअं हा न गाॾी त ईंदियूं न अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़्याल सां तो स्पीड में गाड़ी ईंदी थी देख ख़बर कीअं मज़ो आयो हुन ट्रक खां हाँ भली गया सही है या हुन में मज़ो हुयो ट्रक का जो ये तो हुआ ही है ये थी थोड़ी यार वॾी गाॾी हुई न भाउ इहा हिन में रोड ग्रिप सुठी आहे ये दमी थी हले हा न इहा शइ मां ॾिठमि ख़्याल सां ब्रेक हली न थी त पेर सेट थिए वई त दोस्तो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम आहिनि अल्लाह पाक जा एहसान आहिनि ख़ैर सां त इहा गाॾी वरितीसीं ऐं तव्हांजी महिरबानी तव्हां साथ ॾिनो बसि अदा हाणे तव्हांखां वठूं था इजाज़त जिथे हुजो ख़ुशि हुजो पंहिंजे प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो पर वेंदे वेंदे साईं शेयर करे छॾिजो अल्लाह हाफ़िज़